अॼु असीं काछे जे सिलसिले में भाङे चौथे में काछो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे निस्बत सां बहस कंदासीं या मुख़्तसर ॻाल्हाईंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो उहो वॾो शाइर आहे जंहिं सिंध जो चपो चपो घुमियो ऐं जिते जेकॾहिं न बि घुमियो त उन बाबति हुन उहा ॼाण हासिलु कई। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल मुताबिक़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई काछे जी पट्टीअ खे घुमियो नज़र हूंदो, पर उन बाबति हुन जी मालूमात सुर ॾहर में मौजूदु आहे। सुर ॾहर में हुन काछे जी निस्बत सां ॿ पहलू बहस हेठि आंदा आहिनि। हिकिड़ो काछे जी लाहिराइती ज़िंदगी ऐं ॿियो काछे ते थींदड़ कलूर ॿाहिरियुनि या धारियुनि जे हमलनि जे सिलसिले में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उनखे फोकस कयो आहे। हुन जा बैत आहिनि: काछे पई कूक आयल संघारनि जी, मादर उहो मलूक उठी विया उकरी। काछे कायहाऊं सच के संघारन लॾियो, मान तन मारियाऊं पाणा विझी गुंदरे। काछे जे सिलसिले में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा ही ॿ बैत जिनजी असांजे शाह लतीफ़ जे शारिहनि इहा तशरीह कई आहे त काछो वसियो आहे ऐं काछे वसण जे करे ॿाहिरि वियल काछे ॾांहुं मोटिया आहिनि, पर कूक लफ़्ज़ रड़ ऐं दांह आहे ऐं लफ़्ज़ काछे कायहाऊं यानी काह या हमले जी ॻाल्हि आहे। काछो कायहाऊं न, जेकॾहिं ईअं हुजे हा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उनखे उन अंदाज़ में बयानु करे हा। काछे जे काह जे हवाले सां जेके बैत असां चया त इन्हनि जी तस्दीक काछे काहण जी न, पर काछे ते हमले थियण जी ॻाल्हि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कई आहे, जंहिंमें बगल मंझि बंदूक मारी मेरा कपिड़ा, मारियो मीर मलूक, लताड़ियो लक छड़े। इन मां वाज़े थिए थो त इते या हिकिड़ो ॿियो बैत आहे त चेतां करे चुणेज बडा माणी बुठ में, नैणे निंड में ॾेज छेड़ूं आयूं छपरे। इत त कूंज अलामत आहे, पर बगल मंझि बंदूक वारे बैत में कूंज न, पर मीर मलूक याने काछे जा सिंध जा जेके जोधा कूंधर कूठा आहिनि उन जी ॻाल्हि करे थो। आर्यन खां याने 1600 क़बल मसीह खां ईराननि ताईं 500 क़बल मसीह, ईराननि खां यूनानियुनि ताईं, यूनानियुनि खां अरबन ताईं, अरबन खां अरगूननि, मुग़लनि, तुर्खाननि, अफ़गानियुनि ताईं, अफ़गानियुनि खां अंग्रेज़नि ताईं सिंध हमले आवरनि जे वर चढ़ंदी रही आहे। पर ख़ुसूसन ओलह खां जॾहिं बि सिंध ते हमला थिया आहिनि पहिरीं काछो अताब में आयो आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन सॼे पस मंज़र खे, काछे जे उन अताब खे जेको सिंध जी सरज़मीन ते पहिरें काछे जे हवाले सां हमला थिया आहिनि या तबाहकारियूं थियूं आहिनि या फुरलुट थिया आहिनि या कीस थिया आहिनि ऐं उन ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कूकियो आहे ऐं काछेलनि जी तर्जमानी कंदे लफ़्ज़ कूक इस्तेमालु कयो आहे त काछे ते उन्हनि हमलनि जी ख़ासि तौर ते संदसि दौर में 1739 में नादर शाह जो हमलो, 1747 खां 48 खां 2 हमला अहमद शाह अब्दालीअ जा हुन जे ज़िंदगीअ में मौजूदु आहिनि। जॾहिं हमला थिया हुआ त मियां नूर मोहम्मद कलोड़ो थर ॾांहुं या उमरकोट ॾांहुं निकिरी वियो हो, छाकाणि त उन्हनि खे हू फेस करे न सघियो त हिकु काछे जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन्हनि हमलनि ऐं उन्हनि अज़ाबनि ऐं अताबनि जी ॻाल्हि कई आहे। ॿियो हुन काछे जी लाहियाती ज़िंदगीअ खे फोकस कयो आहे।
उन जी तर्जुमानी कई आहे। काछे में अॻाटे ज़माने में जॾहिं पाणी जाल हूंदो हो, जॾहिं पाणी जाम हूंदो हो, बैराज एरिया में पोखूं तमामु वॾे पैमाने ते थींदियूं हुयूं। ज़मींदार बि ख़ुशि हूंदा हुआ, हारी बि ख़ुशि हूंदा हुआ, ऐं ॾुकार जी सूरत में काछे लाइ लाहियारा बणिजी अची लाबारो करे अन्न मेड़े ऐं लाबारा करे अन्न चूंडे उन जी उजरत में अन्न हासिलु करे वापसि पंहिंजे पटनि ते वेंदा हुआ। उन जी अकासी उन जो हिकिड़ो बैत आहे, संघारनि सारे साथी ॾेज सनीहड़ा, संघारनि सारे साथी ॾेज सनीहड़ा, थी हेकली घारे मुंद काछे कंधिए। इन बैत में उन औरत जो दर्द आहे, उन औरत जी पीड़ा है, उन औरत जी तकलीफ़ आहे जेका जंहिंजा माइट पंहिंजे रोज़गार जे सांगे लाबारे ऐं लाहियार के ज़िंदगीअ जे हवाले सां हेठि काछे खां सिंध जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वियल आहिनि। उन्हनि जे लाइ हू उतां वेंदड़ हिक ॿिए खे नियापो ॾिए थी त मुंहिंजे मारूड़नि खे, मुंहिंजे माइटनि खे पैगाम ॾिजो, ही नियापो सनीहो ॾिजो त मुंहिंजा मारू मां हिन काछे कंधीअ में अकेलाइप जे अज़ाब में मुब्तला आहियां। सिक ऐं उकीर जे उकंड जे कंडनि ते टांडनि ते पचरी रही आहियां। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुख़्तसर तौरु इहो चवां त काछे जी कंधीअ खे बि तमामु बहितर अंदाज़ में ॻायो ऐं बयानु कयो आहे।